कंदकोट वारे इलाइक़े में बंगवार बिरादरी जे सरदार अहमद अली ख़ान बंगवार वटि कठु थी गुज़रियो। मेड़मिंत काफ़िले जी अॻुवाणी सरदार अहमद अली ख़ान बंगवार, नियाज़ अली ख़ान बंगवार ऐं ॿिया करे रहिया हुआ। दुरना मेड़मिंत काफ़िले में नियाणियूं, क़ुरान पाक, शाह जो रिसालो ऐं ॿिया मोज़ शामिल हुआ। कंदकोट वारे इलाइक़े में बंगवार बिरादरी जो पाण में हलंदड़ 39 खून तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़मिंत काफ़िलो कढियो वियो। सरदार अहमद अली ख़ान बंगवार जी अॻुवाणी में सवें माण्हुनि जो काफ़िलो जेड़ींदड़ धुरिन नज़र अली बंगवार ऐं मुरीद बंगवार ऐं ॿियनि वटि पहुतो। नियाज़ अली ख़ान बंगवार जो चवणु हो त पंहिंजी बिरादरी जे सुलह लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं। जेड़े जे ख़ात्मे लाइ पुरुमीद आहियूं। बंगवार बिरादरी जो पाण में हलंदड़ खूनी तकरारनि खां सवाइ ॿियनि बिरादरनि सां हलंदड़ 27 खूनी तकरारनि जे ख़ात्मे लाइ बि कोशिशि कंदासीं। मुक़दम शामबोर ख़ान बंगवार ऐं बक़ाउंद बंगवार ऐं ॿियनि मीडिया सां इज़हार ख़्यालु कयो।